नेराने पानी पीअणु फ़ाइदेमंद पर हिकिड़ी ग़लती नुक़सान पहुचाए सके थी। सुबुह जो ख़ाली पेट पानी पीअण खे सिहत लाइ फ़ाइदेमंद सम्झो वेंदो आहे। इहो जिस्म खे नरमीअ सां जाॻाईंदो आहे, हाज़मे खे फ़ाल कंदो आहे ऐं आंडनि जी सफ़ाई में मदद ॾींदो आहे। पाणी रत जी रवानगी बहितर बणाईंदो आहे, कब्ज़ी घटाइण में मदद ॾींदो आहे ऐं जिस्म में गॾु थियल नुक़सानकार मादनि खे बि ख़ारिज करण में बि आसानी पैदा कंदो आहे, जंहिंसां ॾींहं जी शुरूआति ताज़गीअ सां थींदी आहे। पर माहिरनि जो चवणु आहे त थधो हल्को गरम पाणी पीअण सां इहे फ़ाइदा माणे सघजनि था। पेट में थधो पाणी पीअण सां मादो ओचितो सड़किजी वञे थो, जंहिंसां हाज़मो सुस्त थी सघे थो। ख़ासि तौर उहे माण्हू जिन जो मादो कमज़ोर हुजे या जिन खे नज़ुले ज़ुकाम ऐं संधनि जा मसइला हुजनि, पर ॾींहं जे ॿियनि वक़्तनि में ख़ासि तौर वर्ज़िश खां पोइ या सख़्तु गर्मी में थधो पाणी पी सघिजे थो। मसइलो रुॻो सुबुह ख़ाली पेट जो आहे, जॾहिं जिस्म सभ खां वधीक हसास हूंदो आहे।